तो पेटे लगे खिलाड़ी की मदद करना है तैयार है वो कैसी लोग पान पानी के पानी जाऊंगा तो दोस्त जेकर ऐसा पेटे लगे आई तंजीम जो उसूलन सीनियर दोस्तन सां वेंदा से कचहरी कंदा से इदारे जी मीटिंग बनाईंदा से उन में असी पुछणो कंदा से उन जो असांखे जवाब मिलो पुछण हक तव्हां जो आहे जवाब या हक उन ॿुधण वारे जो आहे पर हरू भरू ईअं न हुजे त मैं न माण्हू वारी बात हुजे त जेको मुंहिंजो दलील आहे न त जेको मां चवां थो उहो दुरुस्त आहे पर जेको तव्हां चओ था उहो दुरुस्त न आहे ईअं के दोस्तन चयो पेटे में असांजी मदद न कई हथ कढी वई असीं पंहिंजो पाण आया मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम उहे नौजवान हुजे हीअ हथ सां जेका थो तफ़रीक़ कई थी वञे नौजवाननि सीनियर जूनियर मां तव्हांखे इहा ॿुधायां थो ॻाल्हि त जेकॾहिं नवाज़ ज़िले में शहीद बेनज़ीराबाद ज़िले के कंहिं बि ज़रदारी सां तव्हां अटकंदव त सोची सम्झी अटकंदव छो त हीउ शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो ज़रदारी आहे हिन जो प्रेसिडेंट असद अली ज़रदारी आहे सीनियर सिंध में हिन जो वेठो आहे अदी फरियाद ज़िले तालुक साहिब जो जेको हीउ शहर आहे स्वच्छ सभी में हथ विझो तव्हां हिकु कदम मथां विझो पर हितां जे कंहिं ग़रीब ऐं जेका बेपो चवंदो आहे त देरि न कंदो अटकण सां ऐं कंहिंखो पुछा बि न कंदो त मुंहिंजा साईं हुन वक़्तु सरकार तव्हांजी ॻाल्हि ॿुधी त हुनखे ख़बर आई त हीउ पेशाब ट्रेवल आहिनि हीउ पेटल तंज़ीम जा माण्हू आहिनि हिन जे करे पेटल तंज़ीम आहे जंहिंजे करे तव्हांजी भाई इज़त ऐं मान बरक़रार रहे पीपल्स पार्टी की गवर्नमेंट हुजे वज़ीर सारी प्रेसिडेंट साहब जो का आसिफ अली ज़रदारी साहब हुजे हुकूमत सिंध पीपल्स पार्टी की हुजे शहीद बेनज़ीराबाद ज़िले के अंदर ज़िले के दिल में वेही करे तो सिंध गवर्नमेंट के ललकारे था सरकार के ललकारे था या तव्हांजी ताक़त न आहे या पेटे तंज़ीम जी ताक़त आहे या मुल्क जी पेटे तंज़ीम ख़त्म थी वई छो ख़त्म थी वई पेटे तंज़ीम असांजो अमल ग़लति आहे उन करे असां तव्हांखे कब्ज़ था कयूं इहो कमु न आहे त मां हाजी नाले ते हिमायत थो कयां मां हिन नेताजी खे हिमायत थो कयां मां अमली तौर ते हुजां जानी माली दोस्तनि सां अजीज़नि सां उस्तादनि सां सभिनी सां मां मैदान अमल में बीठो हुजां हीअ शइ अकेले कुल सां कोन्हे जो ऐं सम्झां थी जेके तव्हां दोस्त वेठा हिन में एतिरा बहितरीन ऐं क़ाबिल माण्हू वेठा जे हुनखे मौक़ो मिले हिन स्टेज ते अची करे असां वारे उहिदे ताईं या हिन मरकज़ी काबिल में त बहितरीन हुननि तजवीज़ बि आहे बहितरीन हुननि जो जेको आहे पंहिंजो अमल बि आहे ईअं कोन्हे को मरकज़ी काबिल थी वई मरकज़ी काबिल वारा सभु खुला जा उन्हनि खे हलाइण वारा उन्हनि खे तजवीज़ ॾियण वारा उन्हनि खे मशवरा ॾियण वारा अवां जहिड़ा दोस्त तमामु बहितरीन सीनियर दोस्त साबिक़ा जेके असांजा सदर रही आहिनि पेटल जा कारकुन रही आहिनि पेटल जेको आहे पंहिंजो रत सत रही आहे उन्हनि खां तमामु मशवरा वठी सघो था हिते जेके असांजो तव्हां रिटायर न वेठो आहे बहू साहब 10 साल तव्हांजी ख़िदमत कई आहे हुन तव्हांखे कंहिं तकलीफ़ आहे चङो मरकज़ कढी आहे मुंहिंजा भाउ को काज़ी अहमद मां आयो आहे को मशवरे फेरो मां आयो आहे उन्हनि खां पुछा कयो त 4 ॼणा गॾी चंदो करे हिकु टेक्सी कार करे आया घणा पैसा ॾेई आया मरकज़ी सदर शिकायतों मां निकिरे थो सिंध जे हर ज़िले में चकर हणे थो कराची में पहुचे थो 5 ॾींहं रहे थो छा उनखे ख़र्च न आहे उनखे ज़्यादा नालनि अक्सर जेको आहे सो इहो एलिगेशन जो आहे साईं हेठि सरकार खां पैसा वठी ठही विया मां हिकु जेके सीनियर वेठा आहिनि मां उनखे कसम खणी चवां थो भई कॾहिं बि तव्हांखे सरकार खे 5 ॾींहं ॾिना भई वोटनि ते रिया बि आहे पीर साहिब चयो न इन दोस्तनि जी महिरबानी मानी खाराईंदा आहिनि चांहि पीआरींदा पर कॾहिं इहो पुछो थो त तेरा पैसा बि अचे वञे 5 ॾींहं कराची रही आहियां कि किसी